सिंधड़ी हेल्थ केयर कमीशन जे डिविजनल एक्सपर्ट डॉक्टर उमर काका पंहिंजी टीम सां सिंधड़ीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अताई डॉक्टरनि जे हलंदड़ क्लिनिकनि ते ओचितो छापा हणी हिकु लेबॉरेटरीअ समेत 8 अताई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं जंहिंमें आसूमल सरदारू दिलीप मेंगवाड़ कृपाल दास हाकिम फ़कीर घनश्याम दास जूं क्लिनिकूं सील करे छॾियूं। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एक्सपर्ट डॉक्टर उमर काका चयो त काफ़ी अताई डॉक्टरनि पंहिंजे क्लिनिकनि ते स्टेट लाइफ जा बोर्ड लॻाए लुट फुर करे रहिया आहिनि। हिन चयो त काफ़ी डॉक्टर सील थियल क्लिनिकूं वरी ॿीहर हलाए रहिया आहिनि ऐं डिग्री होल्डर डॉक्टर पंहिंजूं डिग्रियूं ॿियनि अताई डॉक्टरनि खे ॾियनि था। उन्हनि जी बि जांच कयूं था। रिपोर्ट काशिफ अली शर, सिंधड़ी।